प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। यसू जे लाइ तोहफ़ा। तोमा पंहिंजे ॾाॾे जी ठहियल मूर्तियुनि खे ॾिसी रहियो हो। इहे ॾाढियूं असली पे लॻियूं। दराड़, यूसुफ, मरियम ऐं ॿार यसू। वक़्तु वधंदो वियो ऐं उन्हीअ खे निंड अचण लॻी। हुन बैतलम जे वाड़े जे बारे में ख़्वाबु ॾिठो। तोमा सोचियो त आऊं आहार जे केतिरो वेझो वञी सघां थो। हू वेझो वियो ऐं ओचितो उदास थी वियो। यसू उन सां ॻाल्हि कई, तूं एतिरो उदास छो आहीं? छाकाणि त अव्हां लाइ को तोहफ़ो न आंदो आहे। उदास न थी, मूंखे तोसां सिर्फ़ 3 शयुनि जी ज़रूरत आहे। आऊं अव्हां खे पंहिंजी हर शइ ॾेई सघां थो जेका मूं वटि आहे। मुंहिंजी लाइट वारी रेल गाॾी, मुंहिंजी कंप्यूटर गेम्स ऐं न, मूंखे तुंहिंजी इन्हनि शयुनि जी ज़रूरत नाहे। आऊं इन्हनि जे लाइ आसमान तां ज़मीन ते न आयो। त पोइ छा? मूंखे पंहिंजे रियाज़ी जो पर्चो ॾे। पर मूंखे उन में बिल्कुलु घटि नंबर मिलिया आहिनि। उन लाइ आऊं ही घुरां पियो, हमेशह उहे शयूं मूं वटि वठी अचजांइ जेका घटि हुजनि। छा तूं ईअं कंदे? जी आओ, आऊं ही कंदसि। ॿियो तोहफ़ो जेका मूंखे खपे थो, इहा उहो थांव आहे जंहिं में तूं मानी खाईं थो। आऊं अव्हां खे ईअं कान थो ॾेई सघां छो जो मूंखां टुटी पियो आहे। उन लाइ आऊं हीअ घुरां पियो, हमेशह उहे शयूं मूं वटि वठी अचजांइ जेका टुटी वियूं आहिनि। छा तूं ईअं कंदे? जी हाओ, आऊं ही कंदसि। हाणे मुंहिंजी 3 शइ। तो मां आऊं उहा जवाबु ॿुधण थो चाहियां जेका तूं पंहिंजी माउ खे उन वक़्तु ॾिनो हो जॾहिं हुन पुछियो हो त हीअ थांव कीअं टुटियो। तॾहिं तोमा रोअण लॻो ऐं मायूस थी वियो। मूं पंहिंजी माउ सां कूड़ ॻाल्हायो आहे। तोमा, तुंहिंजे कूड़, नाफ़रमानी, हर हिकु शरारत जेका तुंहिंजी ज़िंदगी में आहे, तूं मूं वटि आणे सघीं थो। तुंहिंजी पूरी ज़िंदगी ताईं आऊं तोखे माफ़ कंदुसि ऐं आऊं तुंहिंजी मदद कंदुसि त कीअं चङी तरह ज़िंदगी गुज़ारणु खपे। आऊं हमेशह तोसां गॾु रहंदुसि ऐं तोखे ज़िंदगी गुज़ारणु सेखारींदुसि। छा तूं ईअं चाहीं थो? जीअं तोमा ई चाहियो पे, उन वक़्त सां हुन यसू ते ईमान आंदो ऐं उन जी ॻाल्हि मञी। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।